तव्हां सभिनी ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु हिकिड़ो किस्सो आहे तव्हांजे आॾो पेश कयां थो। शौक़ु शहज़ादो, गुल बादशाह ऐं संदसि 6 साड़ोलियूं घर वारियूं। त किस्सो कुझु इन तरह आहे त गुल बादशाह खे 7 ज़ालूं हुयूं। ॿियूं सभु ज़ालूं बिना औलाद हुयूं, मगर हिकिड़ी पहिरें भारी हुई। तंहिं करे ॿिनि दिलि में ख़्यालु कयो त जे हुनखे पुटु ॼाओ त बादशाह हुनखे वधीक घुरंदो ऐं असां बादशाह खे न वणंदियूंसीं। सो उन्हनि छा कयो, जो गाईअ खे लोभ लालच ॾेई हुकुम कयूं त रोज़ु बादशाह जो हिकु घोड़ो मारे राणीअ जे महल में उनजा हॾा पूरे ईंदो कर। अहिड़ी तरह बादशाह जा घोड़ा हिकु हिकु थी खुटंदा विया। जॾहिं बादशाह खे हिन ॻाल्हि जी ख़बर पई, तॾहिं बादशाह ऐं संदसि वज़ीर सभु मुंझी पिया त घोड़ा केॾांहुं था वञनि। हिकिड़े ॾींहुं 6 राणियुनि बादशाह खे सलाह ॾिनी त घोड़नि जी ॻोल्हा लाइ को नजूमी घुराइणु घुरिजे, पोइ पाण ई ख़बर पइजी वेंदी। बादशाह वज़ीर खे हुकुम ॾिनो ऐं नजूमी घुरायो वियो। नजूमीअ खे राणियुनि अॻे ई सेखारे छॾियो। सो जॾहिं बादशाह नजूमीअ सां सॼी हक़ीक़त कई त नजूमीअ हिसाबु करे बादशाह खे चयो त साईं, अव्हां जी मोहलत में हिकिड़ी पहिरें भारी राणी आहे, उन जे घोड़ा मारे उन्हनि जा हियांव खाधा आहिनि। मुंहिंजो इल्मु थो चवे त घोड़नि जा हॾा राणीअ जे महिलत में ई पूरिया आहिनि। बादशाह वज़ीर ऐं ॿिया नौकर चाकर सभई उन राणीअ जे महिलात ॾे विया ऐं जिते नजूमीअ चयनि उते खोट ॾिसनि त वाक़ई हॾा पिया आहिनि। उहो ॾिसी बादशाह ॾाढो कावड़ियो ऐं हुकुम कयईं त हिन ॾाइण खे कंहिं ऋण पट में फिटो करे अचो। हुकुम मिलण शर्त वज़ीर राणीअ जूं अखियूं ॿधी खेसि पंहिंजी बादशाहीअ खां ॿाहिरि कंहिं ॾोर ऐं ऋण पट में फिटो करे आयो। राणी जॾहिं अखियूं खोलियूं त ॾिठाई त चौधारी ऋण बयाबान लॻो पियो आहे। नेठि वेचारी हिक पासे मुंहुं करे उथी हलंदे हलंदे हिकु जंग में अचे पहुती। उते हुनखे वियम जा सूर बि थिया। लाचार ॿी का वाह न ॾिसी हिकिड़े वण हेठां वेही रही। कुदरत सां उन ई राणीअ खे पुटु ॼाओ। राणीअ पंहिंजो रओ फाड़े ॿार जा ॿधणा वग़ैरह ठाहिया ऐं पंहिंजे गुज़रान जंगली मेवनि ते करणु लॻी। थोरा घणा ॾींहं गुज़रिया त हुन मालिक जो बादशाह शिकार कंदे उतां अचे लांघो थियो। बादशाह जो पहिरीं कुतो सभिनी जे अॻियां पिए आयो। सो ओचितो हिकु हंधि बि भौंकणु लॻो। बादशाह वज़ीर खे हुकुम कयो त वज़ीर ॾिस त कुतो छा ते पियो भौंके। वज़ीर सट पाए वञी ॾिसे त कुतो हिकु वण जे झुगिटे जे ॿाहिरां बि भौंकी रहियो आहे। वज़ीर लंघी झुगिटे जे अंदरि थी वियो त राणी अंदरां हकल कयसि, हेॾां न अचिज, आऊं बेवसरी आहियां। वज़ीर जो अहिड़े जंग में औरत जो आवाज़ु ॿुधो सो अचरज में पइजी वियो ऐं सिधो बादशाह खे हक़ीक़त ॿुधाईं। बादशाह हिकदमि चादर खणी ऐं पाण अकेलो ओॾांहुं वियो ऐं ॿाहिरां बि हकल करे चयईं त माई हीअ चादर वठि ऐं ढके ॿाहिरि अचु। आऊं हिते जो बादशाह आहियां ऐं तूं को बि उल्को न कर, तूं मुंहिंजी भेण आहीं। राणी चादर ढके ॿाहिरि आई ऐं अदब सां बादशाह खे सलाम करे बीही रही। बादशाह हुन खां समूरी हक़ीक़त पुछी ऐं राणी बि सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधायसि, जंहिंजी ॿुधण सां बादशाह खे ॾाढो रहम अची वियो ऐं पोइ वधीक शिकार करणु बंदि करे राणीअ खे पाण सां गॾु पंहिंजे महलात वठी वियो। थोरा घणा ॾींहं गुज़रिया त छोकिरो वॾो थियो ऐं ॿियनि बादशाही ॿारनि सां रांदि करणु वेंदो हो। रांदि कंदे छोकिरो उन्हनि खे चवंदो हो त मां अव्हांजो बादशाह आहियां। तंहिं ते छोकिरा चवंदा हुअसि, तूं कंहिंजो पुटु आहीं, तुंहिंजो पीउ किथे आहे। केतिरा ॾींहं त छोकिरो माठ करे वेंदो हो, पर नेठि हिकु ॾींहुं कावड़िजी वञी माउ खे चयईं त अम्मा, मुंहिंजो पीउ केरु आहे ऐं किथे आहे। राणीअ हिनखे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त तुंहिंजो पीउ भरा वारे मुल्क जो बादशाह आहे ऐं हुन जे 6 राणियुनि असां सां ज़ुल्म करे उतां असांखे लॾाए कढायो आहे। छोकिरे उहा हक़ीक़त ॿुधी तमामु घणो अरमान कयो। नेठि कुझु सोच करे माउ खे चयईं त अम्मा, मूंखे हिकिड़ो घोड़ो ऐं तरार वठी ॾे त आउं बाबा वटि वञा थो। पहिरीं त माउ पुट खे घणो ई सम्झायो, पर नेठि हू जॾहिं न मुड़ियो तॾहिं बादशाह खां हिकिड़ो घोड़ो ऐं तरार वठी पुट खे ॾिनई। छोकिरो घोड़े ते चढ़ी पंहिंजे पीउ जे बादशाही ॾांहुं रवानो थियो। नेठि अची उते पहुतो, पोइ वञी दरबार में हाज़िर थियो। कुदरत सां बादशाह को सख़्तु बीमार हुयो ऐं बीमारी बि अहिड़ी मूज़ी हुई जंहिं लाइ हकीमनि ॾसु ॾिनो त उन लाइ ॿियो को बि इलाजु कोन आहे। बाक़ी जेकॾहिं सामूंडी घोड़े जी रत मिली पवे ऐं बादशाह उहो रत पीए त चाक चङो भलो थी पवे। बादशाह उन जे लाइ सॼे शहर में पड़ो ॾियारियो हो त जेको माण्हू सामूंडी घोड़े जो रत आणे ॾींदो तंहिंखे मालामाल कयो वेंदो। मगर कंहिंजी हिमत कान थी को एॾे मुसाफ़िरी करे ऐं वरी कंहिंखे इहा ख़बर बि कान हुई त सामूंडी घोड़ा थियनि किथे था। तंहिं विच में 6 राणियुनि मां 6 पुट ॿिया बि ॼावा हुया।
तंहिं पंहिंजे पुटनि खे घुराए सामुंडी घोड़नि जी रत आणण लाइ चयो, जेके सही संभरी मुसाफ़िरी ते निकिता हुआ। त मथां शहज़ादो बि अची पंहिंजे पीउ वटि पहुतो। बादशाह जो बीमार हो, तंहिं ईअं ई शहज़ादे खां पुछियो, ए जवान तूं केरु आहीं ऐं मूं में कहिड़ो कमु अथई? छोकिरे बादशाह खे वरंदी ॾिनी, साईं मुंहिंजो नालो शौक़ु आहे ऐं आउं गुल बादशाह जो पुटु आहियां। बादशाह बीमारीअ में तमामु कमज़ोर हो, तंहिं करे वधीक बहस करे न सघियो, पर एतिरो सोचियईं त जेकॾहिं मुंहिंजो पुटु आहीं त मुंहिंजा 6 पुट अॻे विया आहिनि, तीअं तूं बि वञ ऐं मुंहिंजे लाइ सामुंडी घोड़ो ॻोल्हे आ। उहो ॿुधी छोकिरे दिलि में ख़्यालु कयो त मुड़सी ॾेखारण जी हीअ महल आहे, पंहिंजे पीउ खे शफ़ायाब कंदुसि ऐं मुंहिंजो मथो बि मथे थींदो। उहो ख़्यालु करे ॿाहिरनि जो ॾस पूछी उथी ओॾां रवानो थियो। थोरे पंध खां पोइ 6 ई ॿाहिरि गॾिया, जिन खां पुछियो त तूं केरु आहीं? शहज़ादे वराणी ॾिनी त मुंहिंजो नालो शौक़ु शहज़ादो आहे ऐं जंहिंजो आवीं बि पुटु आयो तंहिंजो आऊं बि पुटु आहियां। आऊं बि बादशाह सलाम जी बीमारीअ लाइ सामुंडी घोड़े जी रत आणण लाइ तव्हां सां गॾिजी हलां थो। शहज़ादनि जो इहो ॿुधो सो अचे हसद जागी न। शौक़ु शहज़ादे खे चयूं, तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तंहिं करे असां सां न हल। शहज़ादे घणो ई चइनि, पर 6 ई शहज़ादा पंहिंजा घोड़ा तिखा डोड़ाए हलिया विया ऐं झटिपटि नज़र खां ग़ाइबु थी विया। जॾहिं 6 ई शहज़ादा नज़र खां ग़ाइबु थी विया, तॾहिं शौक़ु शहज़ादो बि अलाह ते तवकल करे हिक पासे मुंहुं करे उथी हलियो। हलंदे हलंदे हिकु बाग़ में अची पहुतो। बाग़ जे अंदरि ॾिसे त हिकिड़ी माड़ी बीठी आहे। हुन दिलि में ख़्यालु कयो त हिते कुझु ॾींहुं ठाहिजे ऐं हितां ॾस पतो पुछी पोइ अॻिते हलिजे। सो अॻिते वधी वञी माड़ीअ जो दरवाज़ो खड़कायईं। दरवाज़े खड़काइण सां हिकिड़ी छोकिरी लही आई ऐं हिकु आदमज़ाद खे ॾिसी हैरान थी वई। नेठि पुछईंसि, तूं केरु आहीं, हिते कीअं आयो आहीं? शहज़ादे वरंदी ॾिनी त मुंहिंजो नालो शौक़ु शहज़ादो आहे ऐं आउं थकिजी पियो आहियां, सो कुझु वक़्तु आराम कंदुसि। छोकिरीअ चयो त हिन माड़ीअ में 7 देवता रहनि जे इझी आया, सो तूं हितां भॼी वञ, न त तोखे मारे खाई छॾींदा। छोकिरीअ खे शहज़ादे चयो त उन्हनि जी मूंखे परवाह कान्हे, पर मूंखे बुख लॻी आहे, सो कुझु हुजे त हाणे खारा। छोकिरीअ हुनखे मेवा वग़ैरह आणे ॾिना, जेके हुन खाई ड्रो कया। पोइ बाग़ में वञी हिकु वण हेठि वेही रहियो। का महिल थी त 7 ई देव बि सटींदा अची बाग़ में गिड़िया। ओचितो हिकिड़े देव जी नज़र शहज़ादे ते नज़र पई, सो हे हकल करे पंहिंजी गुर्ज़ खणी शहज़ादे ते वरियो। शहज़ादो बि अॻे ई होशियारु थियो बीठो, सो वारी बचाए हिकदमि पुठियां खणी वियो। पंहिंजो डंडो हयईंसि, देव धू मुंहुं भर वञी किरियो। पोइ यकदमि शहज़ादे रसो खणी झटि में हुन देव खे वण सां ॿधी छॾियो। का महिल थी त ॿियो देव पहिरें देव खे ॻोल्हण लाइ निकितो। जॾहिं ॻोल्हींदे उते अची पहुतो, तॾहिं यकदमि शहज़ादे ते गुर्ज़ खणी वार कयईं। शहज़ादे वरी पहिरें वांगुरु वार बचाए देव खे डंडो हणी किराए उनखे बि वण सां ॿधी छॾियो। अहिड़ी तरह 7 ई देवनि खे सुक करे वण सां ॿधी छॾियईं। नेठि छोकिरी जा असुल में देवनि जी भेण हुई, तंहिंजो उहा हालत ॾिठी सो अचे शहज़ादे खे मिंथ कयईं त असीं सभु तुंहिंजा ग़ुलाम आहियूं, जीअं चवंदे तीअं कंदासीं, महिरबानी करे मुंहिंजे भाइरनि खे आज़ादु कर। शहज़ादे उते देवनि खां पुछो। देवनि बि उहो क़बूल कयो ऐं हज़रत सलेमान जो कसम खयऊं। शहज़ादो उते ई 7 ॼणनि खे खोलियो, जिन पोइ हुनखे ॾाढी आदर भाव सां मथे माड़ीअ ते वञी विहारियो ऐं हुनजे ख़ूब ख़िदमत कयऊं। शहज़ादो बि 1-2 ॾींहं उते रहियो। पोइ हिकु ॾींहुं शहज़ादे दरीअ खां बीठो हो, तीअं परे खां धुएं जी लाट ॾिठाई। देवनि खां पुछईं त इहो छा आहे? देवनि जवाबु ॾिनो त उहो हिकिड़ो देव आहे जो 12 महीना सुम्हंदो आहे ऐं 12 महीना जाॻंदो आहे। हींअर उहो सुतो पियो आहे ऐं उहा हुनजे नक मां निकितल हवा जी लाट आहे। जॾहिं उहो जाॻंदो आहे तॾहिं ॿिया माण्हू त ठहियो, पर असीं देव बि हीउ मुल्क छॾे भॼी वेंदा आहियूं। शहज़ादे उन्हनि खे चयो त दिलिजाए करियो, हाणे हुन देश जा ॾींहं अचे पूरा थिया आहिनि। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे शहज़ादे देवनि खे चयो त हाणे इहो देव हली मूंखे ॾेखारियो। देव हुन सां गॾिजी ओॾां रवाना थिया। कुझु महिल खां पोइ उते अची पहुता। ॾिसनि त बराबरि हिकु शाही देव उते सुतो पियो आहे ऐं भरिसां झूपड़ी आहे, जंहिंमें हिकु हसीन औरत वेठल आहे। औरत हुननि खे ॾिसी चए त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी हिन आफ़त मां जंद छॾायो। ईअं चई हुन दिलि में ख़्यालु कयो त सुतल मारणु बहादुरी न आहे, हाणे हिन देव खे निंड मां जॻाए पोइ हमिलो कजे। सो यकदमि देव जी टंग में तरार टुंबे कढियईं। देव कुझु मिड़ेई पासो वरायो, ॼण त कंहिं जीत चकायो हुअसि। तंहिं ते शहज़ादे वरी ॿी तरार टुंबे कढीसि, जंहिं ते देव हिकदमि सुजाॻ थी वेही रहियो ऐं ॾिठईं त हिकु आदमज़ाद आहे जो तरार खयों बीठो आहे। उते देव खे बि जोश आयो, सो हिकदमि पथर जी छिप खणी शहज़ादे ॾे फिटी कयईं
शहज़ादे गोई ॾेई पथर खां पाण बचाए ट्रप ॾेई वठी जो तरार हयसि त देव जी सिसी वञी परे पई। पोइ त उन हसीन औरत खे हू पाण सां गॾु वापसि माड़ीअ में आया, जिते हुन औरत पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां शहज़ादे सां शादी कई। नेठि हिकिड़े ॾींहुं शहज़ादे उन्हनि देवनि सां पंहिंजे मतिलब वारी ॻाल्हि कई ऐं सामुंडी घोड़े जो ॾसु पुछियईं। देवन शहज़ादे खे चयो त तूं तख़्त ते वेह त असीं तोखे उते था खणी हलूं, बाक़ी तुंहिंजे पहुचण जी जाइ न आहे। पोइ शहज़ादो तख़्त ते चढ़ी वेठो ऐं देवनि मां हिकिड़ो देव हुनखे खणी वठी उॾियो। 7 ॾींहंनि ऐं 7 रातिनि जे उॾामण खां पोइ देव हिकु हंधि तख़्त अचे लाथो। ॾिसनि त बराबरि हिकु घोड़ो बीठो आहे ऐं उन ते हिकु परी चौकीदार आहे, मगर ओॾी महिल परी सुती पई हुई। शहज़ादो पंहिंजो रुमाल हुनजे मुंहं ते विझी वठी घोड़े खे वाघ मां टप ॾेई हिकदमि तख़्त ते वेही रहियो ऐं तख़्त खणी देव वठी उॾियो। घड़ी न गुज़री त परी बि सुजाॻती ॾिसे त घोड़ो आहे कोन, यकदमि हेॾां होॾां उॾामी घोड़े खे ॻोल्हण लॻी। नेठि परे खां ॾिठईं देव घोड़े खे खयों पियो वञे। बसि ॿी का भॼण जी वाह न ॾिसी पाण बि अचे उन्हनि सां गॾी ऐं सभई खेर सां वापसि अची देवनि जे मुल्क में पहुता। शहज़ादे पोइ उते हिन परीअ सां शादी बि कई ऐं पोइ 3 ॼणा देवनि खां मोकिलाए खेर सां पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। मंज़िलूं कंदे कंदे कुझु ॾींहं खां पोइ उहे शहर में अचे पहुता, जितां गुल बादशाह जो शहर बाक़ी 1 ॾींहं जे पंध ते हो। उते हुननि जो ख़्यालु थियो त कुझु देरि आराम करे पोइ पंधु पइजे। शाम जो घुमंदे घुमंदे हिकिड़े हंधि अचे लंघिया त शहज़ादे पंहिंजे 6 भाउरनि खे काठियूं विकिणंदे ॾिठो। उनखे उहो ॾिसी ॾाढो अरमान थियो, सो अची उन्हनि खे पंहिंजी सुञाणप करायईं। भाइर हुनखे ॾिसी ॾाढा रोना। शहज़ादे पुछियुनि तव्हां हक़ीक़त ॿुधायो कीअं हाल थियो। उन्हनि चयो त असांजा सभु पैसा खपी विया, पोइ केॾांहुं वञूं जो खाधे लाइ बि पैसो न हुजे। नेठि परदेस में ई धंधो करे पेट पिया पालियूं। शहज़ादो पोइ 6 भाइरनि सां पाण सां वठी आयो ऐं उन्हनि खे तड़ वग़ैरह कराए नवां कपिड़ा सिबाए ॾिनई ऐं हिननि जा पुराणा कपिड़ा लाराए पाण वटि रखी छॾियईं। पोइ सभु उथी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। रस्ते ते जो शहज़ादी जे भाइरनि सामुंडी घोड़ो ऐं ख़ूबसूरत राणियूं ॾिठियूं, सो नियत ख़राबु थी वयनि ऐं नेठि हिकु हंधि शौक़ु शहज़ादे जूं टंगूं ॿाहूं वढे हिकु हंधि फिटो करे पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। शहज़ादी जे राणियुनि खे हिन ॻाल्हि जी ख़बर पई कान सघी। जॾहिं 6 भाइर राणियुनि समेत पंहिंजे मुल्क अचे पहुता, तॾहिं बादशाह खे सामुंडी घोड़ो ॾिनो, जंहिंजो रथ कढाए बादशाह कमु आंदो त चाक चङो भलो थी पियो। पोइ 6 भाइरनि खां ख़बर पुछियईं, जिन कूड़ सच मिलाए बादशाह खे पंहिंजी बहादुरीअ जी ॻाल्हि करे ॿुधाई। बादशाह ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं शौक़ु शहज़ादे जी 2 राणियुनि खे मौलात में राहे छॾियईं। ॾींहं बि 2 जॾहिं शौक़ु शहज़ादो पंहिंजे राणियुनि वटि न वियो त राणियुनि खे ॾाढो वीचार थियो। तिन नेठि भाइरनि खां शहज़ादे बाबति पुछियो। 6 भाइरनि ठठोली तौरु सॼी हक़ीक़त करे ॿुधायनि ऐं चयऊं त हाणे माठि करे वेही रहियो, न त अव्हांजो बि अहिड़ो हाल थींदो जहिड़ो हुन सां थियो। उते परीअ ॿी शहज़ादी खे दिलि जाइ ॾिनी त घबराए न, आउं पाण ई थी शहज़ादी खे ॻोल्हे अचां। परी उतां वठी उॾाणी ऐं ॻोल्हंदे ॻोल्हंदे नेठि अचे ॾिसे त शहज़ादो पंगलो थियो हिकु हंधि पियो आहे। परी वधी अचे शहज़ादे खे मिली ऐं हक़ीक़त पुछियईं। शहज़ादे जवाबु ॾिनो त ॾींहं जो अलाए केरु खाधो ॾियो वञनि ऐं राति जो अलाए किथां 4 परियूं अचो वञनि, जो अचो मूंखे ॿाहूं टंगियूं चिंबड़ाई ऐं पोइ मूंखे सुरंदो हथ में ॾियनि। ऐं सुरंदो वॼाईंदो आहियां ऐं हू परियूं मौज में अची ॻाईंदियूं ऐं नचंदियूं आहिनि। जॾहिं सुबुह थी तॾहिं वरी मुंहिंजूं टंगियूं ऐं ॿाहूं जुदा करे हलियो वञनि ऐं आउं अहिड़े जो अहिड़ो हिते पियो आहियां। परी उहो ॿुधी चयसि, चङो हाणे तूं माठि कर, जीअं दस्तूर मूजिबि कंदो आहीं तीअं कजि, बाक़ी आउं पाण ई थी बंदोबस्तु करियां। पोइ परी वापसि महलात में आई ऐं शहज़ादीअ खे ॿुधाई आई त शहज़ादो लधो आहे ऐं तूं दिलि जाइ करे वेह, असीं सुबुह जो ईंदासूं। शहज़ादी वीचारी ख़ुदा जो शुक्र कयो ऐं सुबुह जो इंतज़ार में वेही रही। सांझीअ जो परी उॾामी वरी साॻिए हंधि लिकी उते वेही रही। दस्तूर मूजिबि 4 परियूं आयूं ऐं शहज़ादे खे टंगू ॿाहूं चिंबड़ाए खेसि सुरंदो हथ में ॾिनऊं। शहज़ादो सुरंदो वॼाइणु शुरू कयो। होॾां परियूं मौज में अची वयूं। तेॾी महिल ओचितो परी ज़ाती वठी जो गोड़ कयो त हू 4 परियूं ख़ौफ़ में छिरकी भॼी वयूं ऐं शहज़ादे खे वठी सिधो महलात में आई ऐं पोइ 3 पाण में मिली ॾाढा ख़ुशि थिया। सुबुह जो शहज़ादे वञी बादशाह खे सलाम कयो। बादशाह हुनखे ॾिसी ताजुब में पइजी वियो ऐं चयईंसि, मुंहिंजे लाइ सामुंडी घोड़े जो रथ आंदुई। शहज़ादे बादशाह खे चयो त साईं उहो कोन मिलियो, उहो त मुंहिंजा 6 भाइर खणी आया हुआ। बादशाह चयो, हाओ, उहो त बराबरि उन्हनि आंदो हो।
ते शहज़ादे बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। पछाड़ीअ जो भाइरनि जा पुराणा कपिड़ा बि ॾेखारियईंसि। पोइ पंहिंजी माउ ऐं ॿियुनि 6 राणियुनि जी दगा जी बि सॼी हक़ीक़त बादशाह खे करे ॿुधाईं। बादशाह वियो ॿुधी अहिड़ो अची सख़्तु कावड़ियो जो पंहिंजे 6 राणियुनि ऐं 6 पुटनि खे मुल्क निकाली ॾेई छॾियईं। ऐं पोइ पंहिंजी हिन राणीअ खे वठी अची ॾाढे मज़े सां बाक़ी हयातीअ जा ॾींहं गुज़ारण लॻो।